नाज़रीन, कोरोना जो कहर पूरी दुनिया में बरपा आहे ऐं कोरोना जे करे जिते पूरे समाज जूं तक़रीबूं जेके आहिनि उहे तातुल जो शिकार थी वियूं आहिनि, जिते मेल मिलाप घटिजी वियो आहे, जिते मेला मलाखड़ा न रहिया ऐं जिते सोशल एक्टिविटियूं न रहियूं, जिते स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियूं बंदि थी वियूं, त उन जे करे इल्मु ऐं तालीम जेका आहे उहा छो त हिकिड़े समाज जो हिकिड़ो अहिड़ो हिसो आहे ऐं जेको मुस्तक़बिल जे मामारनि खे संवारण में वॾो किरदारु अदा करे थो, त हिन वक़्तु इन बंदि पयल एजुकेशन सिस्टम में ऑनलाइन तालीम जो रुझान वधी रहियो आहे। ऑनलाइन तालीम कीअं ॾिनी वञे थी, ऑनलाइन एजुकेशन जो तरीक़ेकार छा आहे, त हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं IBA यूनिवर्सिटी सखर में ऐं हिकिड़ो उस्ताद जेको IBA जो जेको उर्दूअ में लेक्चर ॾेई रहियो पंहिंजे शागिर्दनि खे शागिर्दियाणियुनि खे, त उन सां ॻाल्हायूं था। आप तारीफ़ कराइएगा। जी, मेरा नाम मोहम्मद हुसैन मुगल है, मैं कोऑर्डिनेटर हूँ कंप्यूटर साइंस डिपार्टमेंट का। ये आपका क्लास जो होता है ये कितनी देर का होता है, कितनी उसकी ड्यूरेशन टाइमिंग कितनी होती है, और ये जो स्टूडेंट्स होते हैं वो कितने होते हैं जो आपको सुन रहे होते हैं या आपको देख भी रहे होते हैं? स्टूडेंट मुझे देख भी रहे होते हैं और जो मैं जितने भी काम कर रहा होता हूँ, प्रेजेंटेशन दे रहा होता हूँ, उसको समझा रहा होता हूँ, पूरा विजुलाइज कर रहे होते हैं। हम स्क्रीन शेयर कराते हैं, हम जूम सॉफ्टवेयर यूज़ कर रहे हैं इस वक्त, और जूम सॉफ्टवेयर से हम 100 स्टूडेंट्स को कनेक्ट कर सकते हैं एट ए टाइम। और उसके अंदर पहले जूम के अंदर लिमिटेशन थी कि 40 मिनट का लेक्चर अलाउ करता था, लेकिन उन्होंने यूनिवर्सिटीज़ के लिए कोरोना की वजह से जो यूनिवर्सिटी इफेक्ट हुई हैं वो लिमिटेशन ख़त्म कर दी है, तो हम 3 घंटे का लेक्चर भी कंटिन्यू कर सकते हैं। कौन सी एप्लीकेशन है जिसके थ्रू काम होता है? ये जूम सॉफ्टवेयर हम यूज़ कर रहे हैं, जो कि इंटरनेशनल सॉफ्टवेयर है। उसके अलावा हम LMS यूज़ करते हैं, लर्निंग मैनेजमेंट सिस्टम। वो IBA का अपना ही मॉडल बनाया हुआ है, मॉडल से उन्होंने इम्प्लीमेंट किया ओपन सोर्स से। उसके ज़रिए हम लेक्चर भी शेयर कर देते हैं और यूट्यूब पे वीडियो भी अपलोड कर देते हैं। जितनी हमारी कन्वर्सेशन होती है, जब मैं लेक्चर दे रहा हूँ तो वो स्टूडेंट जो किसी वजह से लाइट नहीं है, लोड शेडिंग नहीं, तो फिर हम वो यूट्यूब पे अपलोड करके उनको शेयर कर देते हैं लिंक, तो वो बाद में देख लेते हैं। हमारे पास लर्निंग मैनेजमेंट सिस्टम है ना, वो एक सॉफ्टवेयर है हमने बनाया हुआ है यहाँ पे फोरम, उसमें हमारे स्टूडेंट ही रजिस्टर हो सकते हैं और उसमें हम बाकायदा क्विज़ असाइनमेंट बड़े तरीके से ले सकते हैं। बिल्कुल उसके अंदर सारी फैसिलिटीज़ वो अवेलेबल हैं कि किस तरह से हम असेसमेंट करें, असाइनमेंट कंडक्ट करें, क्विज़ कंडक्ट करें। अच्छा, असाइनमेंट जब हम बात करें ऑनलाइन क्लासेस की, तो फिज़िकल क्लासेस से ऑनलाइन क्लासेस थोड़ी सी ट्रिकी हो जाती हैं। हमें असाइनमेंट ऐसी बनानी पड़ती हैं जो बच्चों को नॉर्मली गूगल पे ना मिले, उनको खुद से मेहनत करनी पड़े। तो यहाँ टीचर को थोड़ी सी ज़्यादा स्ट्रगल करनी पड़ती है कंपेरेटिवली, कि उसको ऐसी असाइनमेंट बनानी पड़ती है कि जो ओपन गूगल पे ना मिल जाए या नॉर्मल डायरेक्ट स्टूडेंट को ना मिल जाए, ताकि वो चीटिंग कर सके, उनको मेहनत करनी पड़े। तो इसके लिए टीचर को प्लान ऐसी करनी पड़ती है। अच्छा, ये फिर इम्तिहानात भी जो एग्ज़ाम है वो भी ऐसे ही ऑनलाइन? हाँ, एग्ज़ाम भी हम ऑनलाइन ही ले रहे हैं। हमारे पास जो LMS है उसके अंदर ये कैपेबिलिटी है, हम टाइम सेट कर देते हैं, बच्चों को बता देते हैं कि आपका एग्ज़ाम का परसों 9 बजे स्टार्ट होगा और 1 बजे तक चलेगा। उसके अंदर स्टूडेंट के पास मुख्तलिफ ऑप्शन होते हैं, एक से ज़्यादा दफ़ा एग्ज़ाम दे सकता है, वो ऑटोमेटिक सिस्टम है, और जो ज़्यादा एग्ज़ाम अच्छा होगा वो कंडक्ट कर लेगा। जैसे क्विज़ वगैरह हम लेते हैं, हम फ्लेक्सिबिलिटी देते हैं स्टूडेंट को, और उसके क्वेश्चन ऐसे बनाते हैं ताकि जैसे हमारे पास सिस्टम ये है कि ऑटोमेटिक कोई सबमिट हो जाता है। अच्छा। लेकिन उसमें अगर बच्चे की लाइट चली गई, उसने आधा किया था, तो उसके पास दूसरा ऑप्शन होना चाहिए कि दोबारा अटैम्प्ट कर सके, वो बाकी वाला हिस्सा कर सके। तो हम उसको ज़्यादा चांस देते हैं ताकि क्योंकि रिमोट एरियाज़ में रह रहे हैं बच्चे, उनके पास फ्लेक्सिबिलिटी इस तरह की होनी चाहिए। अच्छा, ये जो लेक्चर होता है आपका, तो वो क्या मोबाइल पे बैठ के और हाँ, ये जो जूम के लिए ये लैपटॉप नहीं, उसके लिए लैपटॉप होना ज़रूरी नहीं है। जूम की एप्लीकेशन मोबाइल पे भी अवेलेबल है, और नॉर्मली हमारे पास बच्चों के पास सबके पास ही मोबाइल्स तो हैं आजकल, हर किसी के पास है स्मार्टफोन, तो वो मोबाइल से चल जाता है आराम से। आपको ऐसा लगता है कि आगे चल के हालात ऐसे बन जाएंगे कि ये पढ़ाई इसी तरीके से ही होगी ऑनलाइन? देखें, अगर हालात इजाज़त नहीं देते तो टेक्नोलॉजी तो सपोर्ट कर रही है कि आप ऑनलाइन क्लासेस कर सकते हैं। टेक्नोलॉजी की बेसिस पे हम ये कंटिन्यू कर सकते हैं। क्लासेस में जो पैशन, जो जज्बा और जो उसकी इन्वॉल्व हो जाता है स्टूडेंट, क्या वो कंप्यूटर पे भी हो रहा है? कंप्यूटर पे देखिए वो उतना मोटिवेशन नहीं होगा, लेकिन वो है कि जैसे हालात हैं, कहते हैं ना समथिंग इज़ बेटर देन नथिंग, लेकिन हम उसको इतना लेवल पे लेके आ रहे हैं क्योंकि अब टेक्नोलॉजी इन चीज़ों को सपोर्ट कर रही है, और टेक्नोलॉजी की वजह से हम इन चीज़ों को रियलाइज़ कर सकते हैं। अब इवन दैट IBA के जो स्कूल्स हैं वो भी ऑनलाइन क्लासेस चला रहे हैं और वही जूम यूज़ करते हैं, उस लेवल पे हम ला रहे हैं इवन दैट। तो अब बच्चे मूव कर गए हैं और टेक्नोलॉजी का दौर आ रहा है। ये जो ऑनलाइन क्लासेस हैं ये IBA ने कब से शुरू कर? हमारे पास जो जैसे ही HEC ने प्लान हमें दिया था कि आप पहले टीचर्स की ट्रेनिंग करें, हमने मार्च से ही स्टार्ट कर दी थी क्लासेस,
जैसे कोरोना की वजह से लॉकडाउन स्टार्ट हुआ तो हमने इनिशियल डेमो की बेसिस पे मार्च पे सीनियर टीचर्स ने कर दी थी स्टार्ट, लेकिन उसके बाद जैसे ही हम 1 महीने का हमें टाइम दिया, बाकी जिन टीचर्स को ओरिएंटेशन चाहिए थी, ट्रेनिंग चाहिए थी, उनको ट्रेनिंग करवाने के बाद हमने 1 महीने के अंदर अंदर क्लासेस को रिज्यूम कर दिया था। जैसे आप क्लास लेते हैं तो उस वक्त आपको ये पढ़ाई अच्छी लगती है या इस वक्त जो घर पे बैठे हुए आपको बहुत मज़ा आ रहा है? सर ड्यूरिंग क्लास में बैठते हुए पढ़ाई तो बेहतर होती है सर, उसमें कॉन्फिडेंस मिलता है, मोटिवेशन मिल जाती है उससे। जो ऑनलाइन सेशन चल रहा है तो आप उसे बारीकी से चीज़ें समझ सकते हैं या फिर आपको हेल्प चाहिए होती है क्वेश्चनिंग वगैरह करके, तो क्या आप उससे तसल्ली हो जाती है, सीखने का जो एक इल्म की प्यास और तड़प है वो मुकम्मल हो जाती है? सर प्यास तो तभी खत्म होगी जब कुछ करेंगे। तो सर हमें पढ़ाते हैं तो रिकॉर्डेड जो वीडियोस होती हैं उस पर भी काम कर लेते हैं, और इसके अलावा यूट्यूब तो ज़्यादातर इस्तेमाल करते हैं हमसे। असां सां मौजूदु आहे प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर अली मीरानी साहब। केतिरो अरसो थी वियो आहे त IBA जा क्लासिस बंदि आहिनि ऐं ऑनलाइन तालीम जे ज़रिए कमु? अदा हिन वबा जे सूरत में असां सभिनी खे ख़बर आहे त फेबरवरी जे आख़िरी 3 ॾींहंनि खां इहो शुरू थियो ऐं मार्च में असां मुकमल लॉकडाउन जी तरफ़ हलिया वियासीं। त असांखे तक़रीबन 2 खां 3 हफ़्ता लॻा सिर्फ़ु पंहिंजो होमवर्क करण में, छाकाणि त हिन जो जेको इंस्ट्रक्शनल वे आहे उहो फेस टू फेस खां काफ़ी डिफरेंट आहे। हूअं त असांजा कोर्सिस वग़ैरह बिल्कुलु तयारु हुआ, पर हाणे जीअं त फेस टू फेस मुलाक़ात न हुई ॿारनि सां, त उन होमवर्क करण जे लाइ असांखे 2 खां 3 हफ़्ता दरकार हुआ, जेके असां वरिता, पंहिंजो नओं हिकिड़ो मटीरियल तयारु कयो ऐं उन खां फ़ौरन मार्च जे तक़रीबन आख़िर में मूं पंहिंजा क्लास शुरू कया। असांखे थोरी इहा आज़ादी ॾिनी वई त जेको टीचर जंहिं वक़्तु चाहे जल्दी चाहे उहो करे सघे, ऐं मूं पंहिंजा क्लास मार्च में ई स्टार्ट करे छॾे ऐं उन में हिकिड़ो कोर्स मुकमल थी वियो आहे ऐं ॿियो कोर्स इंशाअल्लाह हिन महीने जे आख़िर में मुकमल थी वेंदो। छा उन्हनि जो स्टूडेंट्स जो माना दिलचस्पी, पैशन, रुझान या जज़्बो कीअं आहे कंप्यूटर आहे? मूंखे बुनियादी तौर ते या जेको असां उस्ताद हिते पाण में वेही ऐं इन्हनि शयुनि ते सलाह मशवरा कयूं था, इन्हनि शयुनि खे कीअं इम्प्रूव कजे, बुनियादी तौर ते असां हिनखे 2 शयुनि में विरायूं था त हिकिड़ो टेक्नोलॉजी जो पार्ट आहे, उहो असांखे मसइला पैदा करे थो, ऐं ॿियो असांजो आहे इंस्ट्रक्शन्स जो, त ॿारनि खे ऑनलाइन कीअं इंगेज कजे। हाणे हुन में ॿारनि खे ऑनलाइन इंगेज करण में त असांखे को बि मसइलो न आहे, लर्निंग मैनेजमेंट सिस्टम आहे असां वटि जेको त असां अॻु में ई यूज़ कंदा हुआसीं, ऐं असां हींअर ज़ूम जो सॉफ्टवेयर बि यूज़ कयूं पिया। पर टेक्नोलॉजी ऐं इंटरनेट जी कनेक्टिविटी असल में हिकिड़ो अहिड़ो मसइलो आहे जेको असांजे कंट्रोल में न आहे, ऐं असांजा ॿार ख़ासि तौर ते IBA सखर में पूरे पाकिस्तान में आहिनि, गिलगित स्कर्दू खां वठी करे कराची ताईं, त उनजे करे इहा कनेक्टिविटी हिकु करे पूरे मुल्क में अवेलेबल न आहे। पोइ उहे ॿार कंहिं वक़्तु जेके आहिनि उहे असां सां शामिलु नथा थी सघनि, पर उनजो बि असां हिकिड़ो हल कढी वरितो आहे त जेके वीडियोज़ असां पोइ लेक्चर्स अपलोड कयूं था त उहे ॿार पंहिंजे सहूलियत जे हिसाब सां उन वक़्तु उन्हनि खे लेक्चर्स खे ॾिसनि था। ऑनलाइन क्लास हले थो, सॼो रिकॉर्ड बि थिए थो सवालनि जो? जी फ़ौरन सभु कुझु, सॼो जेको बि लेक्चर आहे, पोइ उहो 2 कलाक जी क्लास हुजे या 3 कलाक जी क्लास हुजे, उहा सॼी रिकॉर्ड थिए थी ऐं ऑनलाइन उहा अवेलेबल आहे ॿारनि। शागिर्द हुनखे रिपीट में ॿुधी करे पंहिंजा माना जी बिल्कुलु, जेतिरा दफ़ा बि उहो ॾिसणु चाहे ऐं उनखे पाण वटि डाउनलोड करे सघे, रखे पंहिंजे ड्राइव में, त उहो बि करे सघे थो। छा इहो बि सिस्टम आहे त मिसाल पंहिंजी तहक़ीक़, पंहिंजूं असाइनमेंट, पंहिंजी जेके अहिड़ियूं क़िस्म जूं लेक्चर अथनि उहे रखी छॾनि फाइलनि जी सूरत में ऐं शागिर्द खोले खोले वेठा पाण ई पढ़नि? जी बिल्कुलु, असां वटि IBA सखर में दुनिया जूं जदीद सहूलियतूं मौजूदु आहिनि, ऐं न सिर्फ़ु उहे लेक्चर्स, ऑडियोज़, वीडियोज़, इहे सभु फाइल्स असां रखी सघूं था ऐं ॿारनि खे बि उन्हनि ते एक्सेस आहे, ऐं ॿारनि खे जेकॾहिं सिर्फ़ु हिकिड़ी आम इंटरनेट जेका लेवल अवेलेबल हुजे त उन्हनि सभिनी मां फ़ाइदो वठी सघनि था। इम्तिहान वग़ैरह को आहे जेको सेमेस्टर जो थियो हुजे? हा जी बिल्कुलु, असां उन में थोरो इम्तिहान जो तरीक़ेकार मुख़्तलिफ़ आहे, उन में असांखे थोरो मतिलबु हिकिड़ो क्रिएटिव एग्ज़ाम ठाहिणो पवे थो ऐं उन में हिकिड़ो ट्रस्ट जो एलिमेंट आहे, बिकॉज़ असां उन्हनि जे साम्हूं न आहियूं इन्विजिलेशन में, त उहे कवे सां राब्तो करे सघनि था या बुक्स खोले सघनि था। पोइ असांजो उहो एग्ज़ाम्स जो तरीक़ो उहो आहे त हिकिड़ो पुराणो आज़मायल त ओपन बुक असां उनखे चवंदा आहियूं।
त असां एग्ज़ाम क्वेश्चन्स ॾींदासीं पर उहो भले पंहिंजो किताब कोर्स जो खोले उन मां करे तॾहिं को मसइलो न आहे। त उन में असांखे थोरी वधीक महिनत करणी पवे थी त सवाल हिकिड़ो अहिड़ो ठाहींदासीं जंहिंमें उनखे पाण खे सोचे ऐं लिखिणो पवे, त उन में बि असांखे एॾो को मसइलो कोन्हे। नेट जा इहे एरर अचनि था जंहिंजे करे ही एजुकेशन में थोरी रुकावटूं अचनि। हा, थोरो कनेक्टिविटी जा इशूज़ आहिनि, मतिलबु असां क्लास ऑन कयूं था त उन जे दौरान ॿारनि जी इंटरनेट अवेलेबल न आहे, किथे बिजली न आहे, किथे इंटरनेट आहे त तमामु स्लो आहे, वीडियो नथी वञे, आवाज़ु अचे थो, अहिड़े नमूने सां त लाइव करण में प्रॉब्लम थिए थो। जेकॾहिं इंटरनेट फुल हुजे ऐं बाक़ाइदा सही तरीक़े सां ॿुधनि न त माना हिकिड़ो बहितरीनु। हा, पोइ त हिकिड़ो बहितरीनु सिस्टम आहे हुन में। मतिलबु जेके असांजा सोशल साइंसिस जा सब्जेक्ट आहिनि उन्हनि में त को बि मसइलो न आहे। इंजीनियरिंग जे लेबोरेटरीज़ वग़ैरह में मसइलो, फार्मूला, हा एग्ज़ैक्टली, बाक़ी असांजे सोशल साइंसिस जे सब्जेक्ट में को बि मसइलो न आहे। वधि में दिलचस्पी वठनि। हा बिल्कुलु, उहो इंगेजमेंट आहे, बिकॉज़ असां उन्हनि खे पूरो मौक़ो ॾियूं था त हू पाण ॻाल्हाइनि। दुनिया जीअं ऑनलाइन सिस्टम ॾे वञी रही आहे ऐं कोरोना जे करे पूरी दुनिया जा तौर तरीक़ा चेंज थी रहिया आहिनि, त तव्हां सम्झो था त ही क्लासिस ऐं उनखे छॾे करे ऑनलाइन ते हाणे दुनिया अचे थी पई। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो आख़िरी ॾहाके खां इहो कमु शुरू त हुयो ऑनलाइन जो, पर हाणे हिन वबा असांखे इहो साबित करे ॾेखारियो थियो तमामु लाज़मी आहे। असांखे हाणे मतिलबु मां ईअं सजेस्ट कंदुसि ही ॿई सिस्टम गॾोगॾु हलाइणा पवंदा। जीअं असांजा जेके ॿार आहिनि जेके मुस्तक़बिल में वञी मैनेजर्स थींदा मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, त उहे बि ॿिन्ही शयुनि सां आदी हुजनि त कीअं इस्तेमालु कबो आहे शयुनि खे। वायरस जे करे जंप हणी ऐं माना बिज़नेस जा मॉडल वग़ैरह उहे तौर तरीक़ा चेंज थी रहिया आहिनि, पुराणा बिज़नेस बर्बादु थींदा, नवां पुटनि। जी बिल्कुलु, हाणे असां हुनखे पंहिंजे हिकिड़ी बिज़नेस जे या मैनेजमेंट में टर्मिनोलॉजी में चऊं था त हाणे न्यू नॉर्मेलिटी आहे। त जेको कुझु अॻु में थी रहियो हो जंहिंखे असां एबनॉर्मल सम्झंदा हुआसीं या कुझु माण्हू कंदा हुआ त हर माण्हू हुनखे नोट कंदो, हाणे उहो हिकिड़ो नॉर्मल हूंदो। हिन ऑनलाइन जे करे या हिन दौर जे करे हिकु अहिड़ा माण्हू जेके अॻे बिज़नेसिस जो सोचे बि न पिया सघिया, उहे हाणे पंहिंजे घरां बिज़नेसिस में पार्टिसिपेट कनि था। त ईअं न आहे त हिन वबा जे करे असांजे लाइ कुझु मसइला पैदा कया आहिनि, त उन सां गॾोगॾु नयूं शयूं तख़लीक़ बि थियनि पियूं हिन इंटरनेट जे करे ऐं ऑनलाइन जे करे। हिकिड़ा नवां बिज़नेस मॉडल अचनि पिया ऐं मुंहिंजे ख़्याल में इहे वरी मुस्तक़िल रहंदा, इहे ॿीहर ख़तमु न थींदा। त उन सां तालीम में बि त चेंज हिकिड़ी ईंदी। त असां जॾहिं ऑनलाइन टीचिंग खे ॿिनि हिसनि में विराए ॾिसूं था, हिकिड़ो इहो कनेक्टिविटी जो इशू ऐं ॿियो असांजो पंहिंजो इंस्ट्रक्शन जो, त असांखे कीअं कमु करिणो। हाणे 40 स्टूडेंट्स मुंहिंजे साम्हूं न आहिनि, उहे इंटरनेट ते वेठा आहिनि, जा कुझु जा फेस अचनि था, कुझु नथा अचनि, त असांखे बि नए तरीक़े सां उन्हनि खे इंगेज करिणो ऐं उहे नयूं शयूं ई उन्हनि खे ॿुधाइणियूं आहिनि त हाणे नओं नॉर्मल छा हूंदो। पुराणा मॉडल जेके आहिनि उहे बेस त असांखे प्रोवाइड कंदा, असां हीअ नथा चई सघूं त हू ख़तमु थींदा, न हू हाणे इम्प्रूव थियनि पिया ऐं नई डायरेक्शन में। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं कंप्यूटर साइंस शोबो आहे, हुन में गुलाम मुर्सा शेख साहब डॉक्टर ऐं प्रोफेसर आहे। हिते तव्हां कहिड़ो जेको आहे सॉफ्टवेयर ठाहियो या कहिड़ी एप्लीकेशन यूज़ कई जंहिंसां ही तइलीमी सिरिश्तो ऑनलाइन जेको आहे हुनखे मुकमल करे। ऑनलाइन एजुकेशन जे हवाले सां जॾहिं फरवरी 2020 में इहो इशू आयो कोविड-19 जो, त पोइ असां ICT टीम ते, मां ICT टीम सां बि कमु कंदो आहियां, ज़फ़र महर हुन सां गॾु आहे, असांजो ICT मैनेजर आहे, प्रोजेक्ट मैनेजर। त असांखे माना हिकिड़ो टास्क ॾिनो वियो त माना वी नीड टू कंटिन्यू अवर क्लासिस ऑनलाइन। त उन लाइ असां सभ खां पहिरियों बि असां यूज़ कंदा आहियूं, 2012 खां असां हिकिड़ो सिस्टम यूज़ कंदा आहियूं, असांजी स्क्रीन ते मुंहिंजी नज़र ईंदो हूंदो, अगरि कैमरामैन ॾेखारे सघे, दिस इज़ दी लर्निंग मैनेजमेंट सिस्टम फॉर सखर IB यूनिवर्सिटी। हिनखे असां LMS चवंदा आहियूं या लर्निंग मैनेजमेंट सिस्टम फॉर सखर IB यूनिवर्सिटी। हे असां हिकिड़ो ओपन सोर्स प्लेटफॉर्म आहे मूडल जो, उन ते असां हे डेवलप कयो आहे, सॼो असांजी इन हाउस टीम सॼो हे डेवलपमेंट कयो आहे। ऐं हिन जे थ्रू असां सभु जेके बि वीडियो लेक्चर्स हूंदा आहिनि या पंहिंजो मटीरियल हूंदो आहे असां शेयर कंदा आहियूं विद दी स्टूडेंट्स। त स्टूडेंट घर में वेठा हुजनि, किथे बि हुजनि, दुनिया जे कहिड़े बि कुंड कुड़छ में हुजनि, उहो तव्हां वेही करे इन मटीरियल खे एक्सेस करे सघंदा आहिनि।
ऐं मां एज़ अ कोऑर्डिनेटर ऑफ MS एंड PhD, छो त सभिनी खां वॾो इशू आहे त माना असां उनखे कीअं मेक श्योर कयूं त माना क्लासिस हलनि बि अथा नथा हलनि, छो त हिते को फिज़िकल क्लास हूंदा, वी कैन विज़िट द क्लासिस, वेंदा हुआसीं, ॾिसंदा हुआसीं बाबा क्लास हलनि था नथा हलनि। त हिन सिस्टम में ईअं बि असां ठाहियो। फॉर एग्ज़ाम्पल मां अगरि MS कंप्यूटर साइंस जो कोऑर्डिनेटर आहियां त मां हिते क्लिक कंदो आहियां हिन ऑप्शन ते, फॉर एग्ज़ाम्पल ऑल कोर्सिस, ऐं हिते सभु ॾेखारींदो। मां ॿियनि में नथो वञी सघां बिकॉज आई डोंट हैव दी परमिशन टू गो इन एजुकेशन डिपार्टमेंट और इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग। मां पंहिंजे कंप्यूटर साइंस में वञी सघां थो। हाणे सभु जो सभु जेके बि हिन करंट स्प्रिंग 2020 में कोर्सिस हलनि था, हे सभु मुंहिंजी स्क्रीन ते अची आहे। हाणे फॉर एग्ज़ाम्पल मूंखे कहिड़ो बि कोर्स अगरि ॾिसणो आहे त हितां मैं वेही करे, फॉर एग्ज़ाम्पल आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो कोर्स हले थो, या मैथ्स फॉर AI जो कोर्स हले थो, या जेको बि कोर्स हले थो, फॉर एग्ज़ाम्पल हे मशीन लर्निंग जो कोर्स हले थो, मां हिन जे अंदरि वेंदुमि। हाणे मां ॾिसी सघां थो बाबा हे कोर्स माना हे कॉन्टेंट टीचर अपलोड कया बि आहिनि या न कया आहिनि। हाणे मां हिते ॾिसी सघां थो फॉर एग्ज़ाम्पल हे वीक 1 खां वठी करे जेको माना टीचर कंटिन्यू करे थो, हिते पंहिंजा वीडियो लेक्चर बि अपलोड करे थो, कहिड़ा हुन कॉन्टेंट पढ़ाया आहिनि, पंहिंजो पावर पॉइंट लेक्चर बि अपलोड करे थो, ऐं हे सॼो कुझु माना स्टूडेंट हुनजा जेके बि रजिस्टर्ड आहिनि हे माना हुते ॾिसी बि सघनि था। उहे बि ख़बर पए थी त हेतिरनि स्टूडेंट्स हुनखे ॾिठो आहे। बिल्कुलु। हाणे उहो कीअं ख़बर पवंदी? असां हिन फॉर एग्ज़ाम्पल मां हिन कोर्स में आहियां, हिते हे ऑप्शन हूंदो आहे कोर्स मैनेजमेंट जो, हिते क्लिक कंदासीं, हिते पार्टिसिपेंट जो ऑप्शन हूंदो आहे, हिते हाणे वेंदुमि त मूंखे सभु ख़बर पए थी त हिन में फॉर एग्ज़ाम्पल कहिड़ा कहिड़ा पार्टिसिपेंट्स आहिनि, उहे एक्टिव आहिनि या उहे एक्टिव न आहिनि। माना हाणे फॉर एग्ज़ाम्पल हे कंटिन्यूसली हिन कोर्स में इन्वॉल्व आहिनि ऐं लास्ट हिननि कॾहिं माना एक्सेस कयो हिन कोर्स खे। फॉर एग्ज़ाम्पल इहा बि ख़बर पए त भाई हिन स्टूडेंट 4 ॾींहं पहिरियों हिन कोर्स खे एक्सेस कयो, हिन स्टूडेंट हिन 2 ॾींहं पहिरियों हिन कोर्स खे एक्सेस कयो आहे। माना एतिरे लेवल जे हिन माना हिते ॾिसो था तव्हां 33 सेकेंड पहिरियों फॉर एग्ज़ाम्पल हिन एक्सेस कयो आहे। त माना मूंखे जी माना हे सॼो कुझु तव्हांखे हिते माना ऑडिटिंग लॉग सभु मेंटेन थींदो आहे। हिन में जो नकल करे ॾिसी करे ऐं लिखे। अच्छा, हे जेको सॼो सिस्टम हूंदो आहे ऑनलाइन हूंदो आहे, हे टाइम बाउंड हूंदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल 21 स्टूडेंट कमु करिणो आहे। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो क्वेश्चन आहे, उनखे तव्हांखे 30 सेकेंड में अटेम्प्ट करिणो आहे। हाणे फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो स्टूडेंट पंहिंजे घर वेठो आहे, ॿियो पंहिंजे घर वेठो आहे, त उहो कीअं माना एतिरे में शेयर कंदो? उहो त 30 सेकेंड में क्वेश्चन नेक्स्ट अची वेंदो। ऐं प्लस अगरि कोई थ्योरेटिकल क्वेश्चन हूंदो आहे, फॉर एग्ज़ाम्पल लाइक दिस, थ्योरेटिकल क्वेश्चन बि हूंदा आहिनि, त असां वटि हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे टर्निट जे नाले सां। अगरि कोई क्वेश्चन टीचर ॾिए थो जेको थ्योरेटिकली आंसर हूंदो ऐं उनखे उहो कॉपी पेस्ट थो करे किथे इंटरनेट तां स्टूडेंट, त हे सॉफ्टवेयर असांखे ॿुधाईंदो त उन किथां कॉपी कयो आहे, केतिरा परसेंट कॉपी कयो, केतिरो परसेंट कॉपी कयो अथई, सॼो हिते माना हे ॾिसो ॿुधाए थो। फॉर एग्ज़ाम्पल हिन स्टूडेंट जॾहिं सबमिट कयो त हे 10% हिन कॉपी कयो आहे। हिन ते मां क्लिक कंदुमि त मूंखे रिसोर्सिस बि ॿुधाईंदो त किथां कॉपी कयो अथई। हाणे फॉर एग्ज़ाम्पल हिन किथां में लिखियो आहे, हिन जेको बि कुझु लिखियो आहे हिन पंहिंजे ज़हन मां लिखियो आहे ऐं हिन जो 0% प्लेजरिज़म आहे। दुनिया जा रस्मो रवाज चेंज पिया था थियनि। छा सम्झो था असांजा इलाइक़ा IBA खे छॾे करे ॿाहिरि जेका आहे असांजी सिंध धरती, त इन में जदीद तालीम आहे, जदीद टेक्नोलॉजी आहे, जदीद जेके सहूलियतूं आहिनि, जदीद जेका शइ आहे उहा पहुतल आहे। छा असां उन में फ़ैज़याब थियण जे क़ाबिल आहियूं, या असां पंहिंजी जेका घटि तालीम जे करे या टेक्नोलॉजीअ खां अणवाक़फ़ हुजण जे करे अञा पोइ विधासीं हलिया दुनिया में हलिया किथे। असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। फॉर एग्ज़ाम्पल IBA सखर अगरि लीड थो करे टेक्नोलॉजी में इंटीरियर सिंध में, त इहा असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त असां हिनखे कीअं प्रमोट कयूं ऐं कीअं माना उन्हनि माण्हुनि ताईं पहुचायूं जेके बैकवर्ड आहिनि। त उन में असां ईअं कंदा आहियूं त फॉर एग्ज़ाम्पल मां लास्ट टाइम मेहरान यूनिवर्सिटी जेका ख़ैरपुर आहे उते वञी करे हिकिड़ो वर्कशॉप करायो, या सिंध यूनिवर्सिटी आहे लाड़कानी जी, असांजा कुझु विया फैकल्टी मेंबर उते वर्कशॉप कराईंदा आहिनि। प्लस असां हिते सैटरडे जॾहिं माना कोविड सिचुएशन न हुई त संडे ते असां फ्रॉम 9 to 5 असां इहे क्लासिस हलाईंदा हुआसीं, जिते माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहे स्टूडेंट जेके बैचलर्स हुया, अंडरग्रेड जंहिंजी थियल हुई, फॉर एग्ज़ाम्पल लतीफ़ यूनिवर्सिटी मां या IBA सखर मां इवन या किथां बि रहीम यार ख़ान मां सादकाबाद मां, उहे पोइ हिते ईंदा हुआ। असां हुनखे लेटेस्ट टेक्नोलॉजी बारे में असां ट्रेनिंग ॾींदा हुआसीं। त इहा मां सम्झा थो असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त असां उन्हनि स्टूडेंट खे इहो ट्रेन कयूं। हींअर दुनिया हिकिड़ो जंप हणी करे ऐं तब्दील पई थी थिए न कोविड-19 जे करे, त जेके बिज़नेस जा मॉडल आहिनि, जेके कारोबारी तौर तरीक़ा आहिनि, सदियुनि खां वठी जेके हलंदड़ रीतू रस्मूं, इज्तमा, मेड़ मेड़ाका, होटलिंग, पार्टियूं वग़ैरह, सभिनी खे स्कूलिंग खे माना सॼे खे क्लासिस खे धचको आयो। हींअर कहिड़ा माना जेके बिज़नेस आहिनि जेके हींअर डेवलप पिया थियनि, जीअं ऑनलाइन शॉपिंग आहे या जीअं ई कॉमर्स आहे। हाणे तमामु घणो जेको असां वटि जेको कमु अचे थो, मां एज़ असां आहे जीअं तव्हांखे ॿुधायो असांजी पूरी IT टीम आहे हिकिड़ी जेका असां इन हाउस डेवलपमेंट बि कंदा आहियूं, ऐं इवन असांजो रजिस्ट्रार साहिबु आहे ज़ाहिद हुसैन खंड साहिबु, हुनजो फोकस बि आहे त असां नियर फ्यूचर असां सॉफ्टवेयर हाउस बि खोलियूं। बहरहाल असां वटि जेको इलाही कमु आयो आहे उहो बिज़नेस खे ऑनलाइन करणु, ई कॉमर्स जो तमामु घणो कमु आयो आहे। फॉर एग्ज़ाम्पल कराची मां असांखे खोड़ कंसाइनमेंट्स अहिड़ा ऑर्डर्स आया आहिनि त असांखे पंहिंजे छो त शॉप्स बंदि थी विया आहिनि, या पहिरियों हुनजी शॉप जी शेड्यूलिंग हूंदी 12 to 9, हाणे उहो थी वियो आहे 8 to 5, त हुनजो बिज़नेस इलाही अफेक्ट थियो आहे।
त हो था चवनि असां हिन बिज़नेस खे हाणे ऑनलाइन खणी वञूं. फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो डीलर्स जे नाले सां असांजो आहे पूरो होलसेलर आहे कराची में जेको कंप्यूटर एक्सेसरीज़ सेल कंदो आहे, जंहिंमें SSDs थी वियूं, रेम्स थी वियूं, एंड सो ऑन एंड सो फोर्थ. त उनजो असां हिकिड़ो सिस्टम डेवलप कयूं पिया, जो तो हाणे सॼो सिस्टम खे ऑनलाइन करिणो आहे. प्लस में होटलिंग तव्हांखे ख़बर आहे बंदि थी चुकी आहे, खोड़ माण्हू ॿाहिरि नथा वञनि ऐं ॿाहिरि वञणु प्रिफर बि नथा कनि. त होटल्स जो बि कमु असां वटि इलाही थो अचे. असांखे हिकिड़ो ऑनलाइन सिस्टम या एप्लीकेशन्स, मोबाइल एप्लीकेशन्स ठाहिणियूं आहिनि जेके ठाहे, या वरी तव्हां ऑर्डर बि करे सघो. इवन तव्हां माना फॉर एग्ज़ाम्पल सिंधड़ी आहे, सिंधड़ी असांजो ज़बरदस्त रेस्टोरेंट आहे सखर जे अंदरि. अगरि उन्हनि खे माना हिकिड़ी ऑनलाइन एप्लीकेशन उहे ठाराइणु चाहिनि था, जंहिंजे थ्रू हो माना चवनि था असांजे सभिनी यूज़र्स खे ऑनलाइन एप्लीकेशन हुजे, उनजे थ्रू माना उहो असांजो ऑर्डर माना प्लेस करे सघनि. असां सां मौजूदु आहे IBA जो मौजूदा संभालींदड़ ऐं रजिस्ट्रार ज़ाहिद हुसैन खंड साहब. कोविड-19 जे करे पूरी दुनिया इफेक्टेड थी आहे. उन सां गॾोगॾु तालीमी माहौल, क्लास रूम उहे बि माना मुतासिर थिया आहिनि. त हीउ जेको ऑनलाइन एजुकेशन आहे, छा उनजो मुकमिल हल आहे या हिकिड़ो आर्ज़ी उनजो हल कढियो? साईं ॾिसो, हाणे जेको दुनिया जो आहे वहिंवार उहो थोरो डिफरेंट थी वियो आहे, जंहिंमें जीअं मार्च में हिते इहो लॉकडाउन शुरू थियो त यूनिवर्सिटीज़ बि बंदि थी वियूं ऐं स्कूल इदारा सभु बंदि थी विया. त उन वक़्तु जेको हायर एजुकेशन कमीशन ऐं इन्हनि गॾिजी करे असांखे बि हिकिड़ी गाइडलाइन कई त तव्हां ऑनलाइन क्लासिस, छो जो असांजो सेमेस्टर हली चुको हो जनवरी खां ऐं उनखे पूरो करिणो हो. असांजो हिकिड़ो मिड टर्म बि थी वियो हो, त उन जे करे असां पोइ उनखे कंटिन्यू कंदे असां जल्दी में हिकिड़ो असांजो सिस्टम अॻु में ई ठहियलु हो, LMS लर्निंग मैनेजमेंट सिस्टम ऐं CMS, छो जो हे वाहिद यूनिवर्सिटी हुई जंहिं वटि इहो फुली फंक्शनल सिस्टम मौजूदु हुयो. त उन वक़्तु असां जल्दी फैकल्टी खे तयारु करे वरितोसीं त उहे पंहिंजो कन्वर्ट कनि पंहिंजी टीचिंग खे फेस टू फेस मां ऑनलाइन जेका आहे. उन में पहिरियां थोरियूं घणियूं मुश्किलातूं बि आयूं. ॿारनि खे जेके परे जा ॿार हुया उन्हनि खे इंटरनेट कनेक्टिविटी जो इशू हो, लोड शेडिंग जो इशू हुयो, पर कोशिशि करे असां हुननि ॿारनि सभिनी खे मोटिवेट कयोसीं ऐं असां वरी फेज़िस में कयोसीं इनखे. पहिरें फेज़ में असां जेके 8 सेमेस्टर जा ॿार हुया ऐं MPhil ऐं PhD जा जेके ॿार हुया उन्हनि जो शुरू कयोसीं. उन मां असांखे जेको तजुर्बो हासिलु थियो या उन मां जेका असांखे नॉलेज मिली, पोइ असां वरी ॿियनि ॿारनि जे लाइ बि शुरू कयोसीं ऐं उन्हनि ॿारनि खे इसी तरह सां रेडी करे छॾियोसीं त तव्हां पंहिंजो इंटरनेट जे कनेक्शन बि कयो. ऐं जेके ॿार असां वटि हिते स्कॉलरशिप ते हुया उन्हनि खे असां हिकिड़ो 2 स्टेपनि बि मोकिले छॾियासीं त उहे पंहिंजे इंटरनेट जी बैंडविड्थ वग़ैरह वठी सघनि जेका आहे. त उन जे करे असां वटि माशाअल्लाह सां हालांकि इहो हिकिड़ी रिप्लेसमेंट न आहे जेका आहे फेस टू फेस टीचिंग जी, छो जो फेस टू फेस टीचिंग हिकिड़ो पंहिंजो चार मां ॿार अचनि था, मिलनि था, हिक ॿिए सां शेयर कनि था ऐं पंहिंजो जेके बि हुननि जूं टीचर सां बि आहे. पर हे हिकिड़ो छो जो दुनिया जो हिकिड़ो नओं वहिंवार जेका असां शुरू थियो आहे, उन जे करे उनखे मुंहुं ॾियण लाइ असां हे ऑनलाइन जो सिस्टम जेका असां शुरू कयो आहे ऐं HEC बि इनखे एप्रिशिएट कयो आहे. इन जो तरीक़ेकार छा हूंदो आहे? असां वटि लर्निंग मैनेजमेंट सिस्टम अॻु में ई हुयो. उन में असां 2 शयूं ऐड कयोसीं. हिकिड़ो त ज़ूम जेका आहे उन जे ज़रिए असां उनखे इंटीग्रेट करे छॾियो आहे उन लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में. ॿियो माइक्रोसॉफ्ट टीम जो हिकिड़ो टूल आहे, उहो बि ऑलरेडी असां माइक्रोसॉफ्ट जा छो जो स्ट्रेटेजिक पार्टनर हुआसीं, उहो असांखे एक्सेस हुई. हाणे असां इहे 2 यूज़ कयूं था. टियों वरी हुयो चैलेंज हाणे एग्ज़ाम कीअं वठिजे जेका आहे. उन में यूरोप में हिकिड़ो टूल यूज़ थिए पियो exam.net जेका आहे असां वरी उहो बि जेका आहे करे हाणे इम्प्लीमेंट कयो आहे. त हाणे ऑनलाइन असां एग्ज़ाम बि ॿार जो वठी सघूं था. उहो जेका कैमरा जंहिं ते स्टूडेंट वेठो आहे लैपटॉप ते या मोबाइल ते, उहा टीचर खे विज़िबल आहे ऐं ॿियो कोई रिसोर्स उहो हलाए न सघंदो, यानी इंटरनेट हलाए न सघंदो उन एग्ज़ाम वक़्तु. ऐं उहो ॿार उन वक़्तु उतां वेही टीचर जे साम्हूं टाइप कंदो वेंदो ऐं उहो टीचर खे विज़िबल हूंदो. सभिनी ॿार कापी नथो करे जेका आहे. जेकॾहिं को कापी करे थो टीचर उनखे उतां ई बंदि करे सघे थो. मूंखे ॾिसिजो त हीउ जेको सॉफ्टवेयर हिते मौजूदु आहे, जंहिंजे ज़रिए कोई माण्हू कंहिंजे बि किताब जी नक़ल करे थो, हुनजो टुकड़ो खणे थो, हुनजो सिटूं खणे थो या हुनजो ओपिनियन चोराए थो, त हू यकदमि सॉफ्टवेयर जे ज़रिए ख़बर पए.
हा, इहो हिकिड़ो वरी प्लेरेजिज़म चइबो आहे इनखे। उन में ईअं आहे त असां वटि हिकिड़ो इन में ई बिल्ट इन थियल टर्नेट जे नाले सां हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे जेको प्लेरेजिज़म खे चेक कंदो। हाणे जॾहिं ॿार असाइनमेंट जेको टीचर ॾिए थो उहा जॾहिं बि सबमिट कंदो त पहिरियां टर्नेट मां गुज़ारींदो उनखे। हाणे टर्नेट ॿुधाईंदो आहे त हिन पंहिंजो लिखियो आहे या कंहिंजो चोरी कयो अथई। हाणे उन में ॿ तरीक़ा हूंदा आहिनि। हिकिड़ो आहे त तव्हां जेकॾहिं कंहिंजी शइ का खणो बि था त उनखे इन्वर्टेड कोटेज में जेका आहे लिखो ऐं ज़िक्र कयो त मां हे शइ हिन जाइ तां हवालो ॾियो त हे शइ मां हितां खई आहे ऐं हिन जो हे पेज नंबर आहे, हे सोर्स आहे हिन जो। त उनखे प्लेरेजिज़म न चइबो आहे। पर अहिड़ी शइ जेका तव्हां चओ त खणो बि ॿिए जी ऐं पंहिंजे नाले सां छपरायो उनखे प्लेरेजिज़म। त उनजे करे उहो जेको बि ॿार असां वटि असाइनमेंट ॾींदो आहे उहो वरी उन मां गुज़ारे ॾींदो आहे। ईअं ई क्विज़ जेका आहे टीचर हुननि खे हिकिड़ो टाइम ॾींदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल 30 MCQs आहिनि त हुननि खे 30 मिंट ॾिनई। 30 मिंटनि में ॿार खे उहा करणी आहे ऐं उहा नकुल करण जो हुनखे मौक़ो ई कोन मिलंदो। ॾींहं में केतिरा प्रोफेसर्स आहिनि जेके माना ऑनलाइन जी तालीम वेही हितां ॾींदा? साईं, असांजो बाक़ाइदे जीअं टाइम टेबल हूंदो आहे क्लासिस वारो। जेकॾहिं 6 कोर्स आहिनि त 6 ॾींहं ॿार जा क्लास ईंदा आहिनि। 3 कलाक जो टीचर लेक्चर वठंदो आहे ऐं हुनजो टाइम टेबल आहे, टाइम स्पेसिफाई थियल आहे। ऐं इहो बि असां स्पेसिफाई करे चयो आहे त मिड टर्म हुनजो कॾहिं थींदो, हुनजो फाइनल कॾहिं थींदो। जीअं हर शइ ईअं फॉर्मलाइज़ तरीक़े सां असां जेका आहे शुरू कयूं। न पढ़ाए उस्ताद लेक्चर न ॾिए या वक़्त ते असाइनमेंट ख़बर उन वक़्तु ई उनजी जेका आहे उहो डैशबोर्ड आहे उन मां रिपोर्ट अची वेंदी आहे त अॼु हे क्लास जेका आहे न थियो आहे जेका आहे। ऐं असां उन टीचर खां जेका आहे इहो पुछी सघूं था त हुन छो रीशेड्यूल कयो आहे या छाजे करे जेका आहे उहो क्लास न थियो आहे, को रीज़न हूंदो जंहिंजे करे न थियो आहे। न त टीचर असांजा माशाल्लाह असांजी टीम अहिड़ी आहे जो उहे सभु टीचर पंहिंजा क्लासिस रेगुलरली वठनि था ऐं ॿार तमामु घणा सेटिस्फाइड बि आहिनि इन में। असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु ग़ुलाम मोहम्मद मार मेडिकल कॉलेज में ऐं असां सां मौजूदु आहे ग़ुलाम मोहम्मद मार मेडिकल कॉलेज जो प्रिंसिपल डॉक्टर ज़ुल्फ़कार साहब असां सां ॻाल्हायो। हींअर छो त यूनिवर्सिटी त सम्झो बंदि पई आहे त क्लासिस हलनि कोन था, त इहा पढ़ाई जेका आहे तव्हांजी उहा कहिड़े तरीक़े? ऑनलाइन लेक्चर ऐं उन सां गॾु असांजा जेके डीन फैकल्टी जा प्रोफेसर हाकिम अबड़ो साहब, प्रोफेसर अली अकबर बंड साहब ऐं प्रोफेसर डॉक्टर सफदर शेख जेके डीन ऐं असांजो रजिस्ट्रार प्रोफेसर डॉक्टर सईद जेकी असांजी मोहतरम प्रोफेसर अनिल अवतार रहमान जी इंस्ट्रक्शन जे तहत असां इहो ई सोचियो थे त जेकॾहिं कॉलेजूं यूनिवर्सिटियूं बंदि हूंदियूं त उन्हनि जो कोर्स कंप्लीट कीअं थींदो। त उन जे करे ऑनलाइन जो जेको सिस्टम आहे तमामु बहितरीनु हले थो ऐं डेली उन्हनि खे असां हर फैकल्टी वारे खे प्रोफेसर एसोसिएट असन सीनियर रजिस्ट्रार खे शेड्यूल ॾेई छॾियो आहे जेको ऑनलाइन लेक्चर 8:30 खां 1:30-2 बजे ताईं असांजो ऑनलाइन लेक्चर थींदो आहे जेके छोकिरा पंहिंजे जेके बि कोर्सिस कंप्लीट करण जी तमामु वधीक नॉलेज वठी सघनि। उन में तव्हां कहिड़ो सॉफ्टवेयर यूज़ करे रहिया आहियो या कहिड़ी एप्लीकेशन जे थ्रू जो? असांजो हिकिड़ो वेबिनार जो आहे जेको वधीक IT वारनि खे ख़बर आहे ऐं उहो एक्टिव आहे तमामु मिस्टर ज़ुहैब ऐं इनशाला जेके बि रोज़ानो असांजा 4 खां 6 डॉक्टर ऑनलाइन लेक्चर ॾींदा आहिनि जिन खे कंट्रोल कयो आहे ऐं का बि कंप्लेन छोकिरनि जे स्टूडेंट जे तरफ़ां न फैकल्टी जे तरफ़ां थी न आहे। तव्हां चेक कीअं कयो त आख़िर उस्ताद वाक़ई लेक्चर ॾिए थो या नथो ॾिए? जेको शेड्यूल आहे उहो पहिरियों असांजे ऑफिस में अचे थो ऐं चए थो साईं मुंहिंजो लेक्चर आहे 9:30 बजे 10:30 बजे 11:30 बजे कलाक जो लेक्चर आहे ऐं मां बि उते IT डिपार्टमेंट में विज़िट कयां थो ऐं उन्हनि जी अटेंडेंस थिए थी। इहो सिर्फ़ु GMC में न शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में बि अटेंडेंस ईंदी आहे ऐं उन्हनि जा जेके लेक्चर ॾियनि था त उहे बि सेव थियनि था वेबसाइट ते। कोई बि कंहिं वक़्तु बि चाहे त उहो पढ़ी सघे थो ऐं क्वेश्चन बि करे सघे थो। उन्हनि जा ऑनलाइन कॉन्टेक्ट नंबर्स बि आहिनि। केतिरा शागिर्द पढ़नि था तव्हां वटि कॉलेज में जिनजी या केतिरो कॉलेज जा जेके प्रोफेसर आहिनि लेक्चरार्स आहिनि जेके हिन वक़्तु जेको असां वटि जेकी हिकिड़ी बैच थींदी आहे 100 जी बैच आहे 100 स्टूडेंट जी, माना असां वटि 5 बैचूं कमु कनि थियूं 500 ऐं उन सां गॾु सप्लीमेंट्री आहे तक़रीबन 540-530 स्टूडेंट आहिनि ऐं हर बैच खे असांजो फर्स्ट ईयर, सेकेंड ईयर, थर्ड ईयर, फोर्थ ईयर, फाइनल ईयर ऑनलाइन हर बैच जा लेक्चर थियनि था ऐं तमामु
अटेंडेंस जेकी आहे मोर देन 85-90 आहे ऐं उन्हनि जा रिमार्क्स बि अचनि था तमामु ऑनलाइन ऐं तव्हांजो जेको नेट जो सिस्टम आहे वेरी गुड आहे ऐं जेकॾहिं कंहिं फैसिलिटी स्टूडेंट खे कोन्हे उते त असां उन्हनि खे रिक्वेस्ट था कयूं त कॉलेज जे तरफ़ां तव्हांखे असां नेट जी फैसिलिटी ॾेई लेक्चर मिसाल हरे थो त इन में जेके नेटवर्क जा एरर हूंदा आहिनि या शागिर्द वीचारा ॻोठनि में वेठा आहिनि या उन में थोरी रुकावट हूंदी उहो उन्हनि खे असां इहो कन्वे कयो आहे जेके ॻोठ जा आहिनि जीअं शहर में अची जेको ग्रुप स्टडी थींदी आहे त जिन वटि कंहिं बि स्टूडेंट वटि फैसिलिटीज़ आहे 15-20 ॾींहं हिन कोविड जे SOP जे हिसाब सां उहे उते अचनि था ऐं उहो वधीक सेटिस्फाई आहिनि। जीअं क्लास हलनि था ऑनलाइन जा एजुकेशन ईअं इम्तिहान बि ऑनलाइन एजुकेशन असां इहो कोशिशि असांजे SOP यूनिवर्सिटी वारनि इहो कोशिशि कई आहे जेसि ताईं इहो SOP हायर अथॉरिटी इंस्ट्रक्शन ॾींदी त बाबा तव्हां इन जेको ऑनलाइन जे थ्रू तव्हां लेक्चर ॾियो त ऑनलाइन जे थ्रू एग्ज़ाम थींदो। सिंध में तालीम जो हिकिड़ो नओं रुझान नओं लाड़ो नओं ट्रेंड जेको आहे उहो मुतारिफ़ थी रहियो आहे। इल्म जी प्यास ऐं तड़प ऐं उञण रखण वारे जे लाइ पंहिंजी उञ उझाइण जे लाइ ऐं दुनिया जिते तब्दील थी आहे उते हिन कॉलेज बि पंहिंजो हिकिड़ो रंग रूप चेंज करे ऐं नए सिरे सां तालीम ॾेई रहियो आहे। इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे सदाईं गॾु।